पीपुल्स पार्टी कराची में 4 अक्टूबर ते सूबे अंदर नफ़रत जी सियासत खिलाफ रैली करण जो ऐलान करे छडियो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त पीपुल्स पार्टी सिंध में लिसानियत खे हथी ॾेई नस्ली फसाद कराइण चाहे थो। सिलेक्टेड वज़ीर आज़म MQM खे इस्तेमाल करे पियो। कराची में सूबाई वज़ीर सईद गनी PP अॻवान वक़ार मेहदी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पीपुल्स पार्टी तरफ़ां 4 अक्टूबर ते कराची में आयशा मंज़िल खां इम्प्रेस मार्केट ताईं यकचेती रैली कढी वेंदी। सईद गनी चयो त MQM जे कुछ ॾींहं अॻु कढियल कराची में नफ़रत वारी रैली नाकाम थी वई। MQM खे जवाब ॾियण लाइ रैली कढी वेंदी, जंहिंजो नालो कराची यकचेती रैली आहे, जंहिं में हर रंग नस्ल जो माण्हू शामिल हूंदो। सूबाई वज़ीर चयो त MQM माज़ी में कराची जे माण्हुनि जी ज़िंदगी तबाह करे रखी हुई। MQM कोरोना खां वधीक ख़तरनाक आहे। हाणे तहरीक इंसाफ़ सिंध अंदर ॿी MQM आहे। हुन चयो त तासुर ॾिनो पियो वञे त कराची में PP जो मैंडेट नाहे। कुछ माण्हू सिंध अंदर लिसानियत जी सियासत ऐं नफ़रत पखेड़ण चाहिनि था। सिंध जो अवाम MQM ऐं PTI जे अहिड़ियुनि साज़िशुनि खे नाकाम बणाईंदो। सूबाई वज़ीर चयो त हू वज़ीर आज़म जे अंदरूनी सिंध मां अची कराची ते हुकुमरानी करण वारे बयान जी मज़म्मत कनि था। वज़ीर आज़म सिंध अंदर लिसानियत खे हथी ॾेई नस्ली फसाद कराइण चाहे थो। PP हमेशह बिना फ़र्क़ जे सिंध जी अवाम ऐं सिंध जी तरक्की जी ॻाल्हि कई आहे।